मां माइक वारो आहियां पर मां अर्ज़ु कयां मां पुराणो पीपल आहियां तव्हां ज़ुल्म ख़ाली शाह तव्हांखे मां वेलकम थो कयां मां ज़ुल्म ख़ाली पठान आहियां वियाज जे अमल खां वठी मां वर्कर रहियो आहियां रहंदुमि चारा ताला हे कफ़न सां गॾु हूंदो आहे हिते हर क़िस्म जी बेवाजिबी थिए थी हिते अवेश शाह कादिर बगले साहिब आयो खोड़ो साहिब बि आयो हुयो राजर साहिब बि आया आहिनि अलाए केरु केरु न आयो आहे तव्हां करे करे इहो ई आवाम कुका कंदो आहे जेको सच थो ॻाल्हाए थी सघे थो मां रस्ते में मारियो वञा न त 3-4 केस लॻंदा मनसाब जा चर्च जा ॾीटियूं निकिरंदियूं साईं ॻाल्हाए थो SP साहिब मोहतरम मुंहिंजो पर हिनखे जेका ज़बान ॾिनी आहे मुंहिंजी मैडम पारस ॾिनी आहे जंहिं हफ़्तो या 15 ॾींहं कमु करे ॾेखारियो आहे साईं बि कंहिं बंगलो जो आहे DC साहिब बि कंहिं बंगले जो आहे हिते तव्हां उर्दू स्पीकिंग ऑफिसर रखो जे बिलावल साहिब जा सॼण आयो त जे न साईं माने मुहताज आहियां ॿुधो साईं जे बिलावल साहिब जा आयो कल्ह हिकिड़ो फ्लॉप शो थियो असां वटि शिकारपुर में जंहिंमें सूबे जो सदर थो चवे त माण्हू गॾु कयो माण्हू छो था ॿाहिरि निकिरनि या कंहिंजी कोताही आहे हिकिड़ो माण्हू सफ़र करे अचे थो उहो तव्हांजे क़ाइदे जी तकीद नथो ॿुधे कंहिंमें फॉल्ट आहे सूबाई सदर थो चवे डिस्ट्रिक्ट जा सदर था चवनि मांडर हलनि था वाठा हलनि था साईं माधव कल्ह तव्हां न हुयो कल्ह न हुयो अॼु बि पूरी गवर्नमेंट अथव रेवेन्यू मुख्तियाकारियूं फलाणियूं एजुकेशन हिते हर शइ ते करप्शन अथव तव्हां स्कूल वेंदव मोकल पैसा आहिनि उस्ताद खां पैसा था वठनि सही जा पैसा आहिनि जंहिं डिपार्टमेंट वञो चेयरमैन ॻोल्हियो न लॻंदो आहे कंहिं बि प्रोग्राम में CO मां न ईंदो आहे वर बल्ब नथा मिलनि बल्ब पाठनि जे बंगलनि ते सच लाइट लॻल आहिनि घरनि ते 3-3 4-4 कूका करे करे लिखत बि ॾिनियूं चयो त लिखत ॾियांव ॿुधो साईं मां आगा माजिद जो भाउ आहियां जेको बिलावल न कंदव मां शहीद आगा डॉक्टर जावेद जो भाउ आहियां जे हिकिड़े कारे सूअर खे पाता रहियो हो असां उहे सादादार न आहियूं पर असां न भड़ो त कई आहे न नोट पुॼाया आहिनि मथे वर्कर आहियूं वर्कर रहंदासीं ख़ुदा हे ॻाल्हियूं घणा ई कंदव किरोड़े माण्हू के चुप अथव मां अर्ज़ु कयां कल्ह साईं खोड़े साहिब हा बाबा साईं तूं वे वाठा ॿुधो साईं मां अर्ज़ु कयां जिथे किथे करप्शन अथव कल्ह मां अस्पताल में एडमिट में मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजे दिल्लीअ में प्रोग्राम आहे डिवीज़न जो कंहिं न ॿुधायो साईं जंहिंजे पीए जे फोनियूं कयमि कंहिं न खईं मां अस्पताल में दाख़िल हुयुमि हाणे बि उहो पेट ॾेखारियव चओ त फोटू ॾेखारियव तव्हांजा कुता बि चङे पेट ते वेंदा आहिनि असां मरीज़ हुते पिया हुआसीं 3 कलाक मां अस्पताल में हुयुमि जो हुनखे बेडशीट बि न हुई ककर ज़ाहिर हुयो ककर छिॻल DHO जा इहो पुराणो MS करप्ट आहे हाणे हुनखे DHO कयो अथव इहो त बुराई जी जड़ हाणे 27 तारीख़ थींदी कंहिं पढ़ंदो उतां ई मोटींदो आहे हिते वधि में असांजा सियासतदान करन हलंदा मोटींदा गड़ी ऑफिस हलंदा मोटींदा फोटोग्राफी थी सेशन थियो हल बाबा हे रोज़ मीटिंग थींदियूं इहो न कयो अवाम सां अवाम तव्हांखां बदलनि थी चुको आहे ख़ुदा खां पार्टीअ खे बचायो ख़ुदा खे पार्टीअ खे बचायो पार्टी एतिरी बदनाम थी वई अथव ज़ुल्म ख़ाली पठान नंढड़ो न वर्कर